बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। असां हिन वक़्तु देरा दुबई में मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे जीअं ख़बर आहे त सिंध जूं जेके हालतूं आहिनि, जेके मुआइशी हालतूं आहिनि, उहे इलाही ख़तरनाक आहिनि, ख़राबु आहिनि। दुनिया जी हॉलीवुड जी बहितरीनु अदाकारा एंजेलिना जोली बि चयो त सिंध में जूं जेके हालतूं आहिनि उहे सोमालिया खां वधीक ख़तरनाक ऐं ख़राबु आहिनि। हिन वक़्तु जॾहिं दुबई में आयुसि हिते दुबई में ॾिसां पियो त दुबई में असांजा जेके माण्हू आहिनि, सिंधी माण्हू आहिनि, कुझु विज़िट वीज़ाउनि ते हिते मौजूदु आहिनि, कुझु पंहिंजे कमनि कारुनि जे लाइ परेशान आहिनि। मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त हिते जॉब्स ॻोल्हियां, उहे पंहिंजे माण्हुनि ताईं उन्हनि जॉब्स जी रसाई कयां ऐं हिते जेके नंढा नंढा कम आहिनि, जेके नौकिरियुनि वारा नंढा नंढा कम आहिनि या आज़ादु वीज़ाउनि ते जेके माण्हू अची कमु कनि था, मुंहिंजी कोशिशि हूंदी त पंहिंजे हिन कंपनी जे थ्रू, पंहिंजे हिन टीम जे थ्रू उहे उन्हनि माण्हुनि ताईं रसाई कराइजे ऐं उन्हनि जे रोज़गार में दुबई में का आसानी पैदा थिए। अॼु मूंखे ॿियो टियों ॾींहुं आहे हिते ऐं पंहिंजे हिते घर में मौजूदु आहियां, तव्हां सां मुखातिबु आहियां। इंशा ताला तव्हांखे दुबई जे इन्वायरमेंट मुताबिक़, दुबई जे माहौल, दुबई में जेके रहण सहण आहे, दुबई में जेके कम आहिनि, मुख़्तलिफ़ मॉल्स में जेके नौकरियूं अचनि थियूं जिन ताईं असांजे माण्हुनि जी रसाई न आहे। मिसाल बंगालीज़ जेके आहिनि उहे हर जॻह ते मौजूदु आहिनि, इंडियन हर जॻह ते मौजूदु आहिनि ऐं ईअं ॿियनि दुनिया जा जेके मुल्कनि जा जेके माण्हू आहिनि उहे बि हिते मौजूदु आहिनि। पर असांजा जेके माण्हू आहिनि उहे सिर्फ़ु स्क्रेप जी मज़दूरी ताईं महदूदु आहिनि। आउं चाहियां थो त असांजा जेके माण्हू आहिनि उहे स्क्रेप जी मज़दूरीअ खां ॿाहिरि निकिरी अचनि। दुबई तमामु वॾो आहे, हिते जे बिज़नेस जा मौक़ा तमामु घणा आहिनि, रोज़गार जा मौक़ा तमामु घणा आहिनि, इलाही मौक़ा रोज़गार जा मौजूदु आहिनि जेके सिंधी माण्हुनि जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। उन करे मुंहिंजी इहा कोशिशि हूंदी त हिते मार्केटिंग जो कमु करे रहियो आहियां, कंसल्टेंसी जो कमु करे रहियो आहियां, त जीअं जेके जॉब्स हिते निकिरनि थियूं नंढियूं नंढियूं, उन्हनि जॉब्स जी जेका आहे मालूमात आहे, जेका इंफॉर्मेशन आहे, उहा तव्हां सां शेयर कंदो रहां ऐं इंशा ताला अलाह ताला आसानियूं पैदा कंदो ऐं उन में बहितरी ईंदी। पाण मुसलसल राब्ते में रहंदासीं। मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे, उनखे सब्सक्राइब कजो त जीअं मुंहिंजे लाइ आसानियूं पैदा थियनि, मुंहिंजे हिन चैनल जे लाइ आसानी पैदा थिए ऐं तव्हां असां हिक ॿिए सां कनेक्ट रहूं, जुड़ी सघूं, हिक ॿिए सां कचहरी करे सघूं, हिक ॿिए जो हाल अहिवाल हिक ॿिए ताईं पहुचाए सघूं ऐं जे दुबई में जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं, जेके आमतौर ते मीडिया में नथियूं अचनि, जेके आमतौर ते असांजा सिंधी माण्हू उन्हनि एक्टिविटीज़ खां बेख़बर आहिनि, उहे एक्टिविटीज़ सरगर्मियूं तव्हां ताईं पहुचाए सघां। इंशा ताला नेक्स्ट बि वरी तव्हां सां इंट्रैक्शन मुंहिंजो जारी रहंदो। महिरबानी।